घोटकीअ में विलेज डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पारां मुक़ामी होटल में ज़िले सतह जी पॉलिसी डायलॉग जे नाले सां हिकु अवामी फोरम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर वीडीएओ अली हसन महर, एडवोकेट शेर मोहम्मद महर, प्रोग्राम मैनेजर इंडस किरतुलैन मुस्तफ़ा, हाकिमज़ादी रज़िया परवीन, सिंध आबादकार बोर्ड जे नायब सदर मुजीबुर रहमान कलवड़, यास्मीन ताहिरा, न्याउस चन्ना, मंसूर कलहेरी, सिंध इरीगेशन एंड ड्रेनेज अथॉरिटी, सिंध एनवायरनमेंट प्रोटेक्शन एजेंसी, पाकिस्तान काउंसिल फॉर रिसर्च ऑफ वाटर रिसोर्स, डिपार्टमेंट ऑफ सोशल वेलफेयर ऐं तालीमी इदारनि, पाणी जी नुमाइंदनि समेत वॾे अंग में सरकारी अमलदारनि शिरकत कई। उन मौक़े ते अवामी फोरम खे ख़िताब कंदे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर वीडीओ अली हसन महर चयो त घोटकी ज़िले जो अवाम पाणीअ जे हवाले सां मुख़्तलिफ़ मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मौसमियाती तब्दीली, आबादीअ जी वाध, शहरी ऐं सनअतकारीअ असांजे लाइ ताज़े पाणीअ जे वसीलनि ते बेमिसाल दबाउ विझी रहिया आहिनि। पाणी ज़िंदगीअ जो हिकु क़ीमती वसीलो आहे जेको असांजी धरतीअ ते समूरी ज़िंदगीअ खे बरक़रार रखे थो। असां हुन जी घटि ताईं नाक़ाबिल एतबार वहिकिरे ऐं मौसमियाती तब्दीलीअ जे वाहिकनि जे करे असां वधीक ख़तरनाक थी रहिया आहिनि। हुन चयो त ताज़े पाणीअ जा ज़रिया दबाउ हेठां आहिनि। पाणी जे महफ़ूज़ मुस्तक़बिल खे यक़ीनी बणाइण लाइ फ़ौरी इक़्तिदाम जी ज़रूरत आहे।